बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस इट विद केटीएन न्यूज़। आऊं हैं लैला निसार। नाज़रीन, तमाम अहम मौजू असीं खयो आहे। चयो वेंदो आहे त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तमाम ज़रूरी आहे। पंहिंजे ख़्याल जी जो इज़हार जेको आहे उहो आज़ादीअ सां करणु खपे। पर असीं ॾिठो आहे त जॾहिं हुकूमतियूं जेके ईंदियूं आहिनि या हली वेंदियूं आहिनि, उहे कुझु अहिड़ा मुतनाज़ा क़ानून खणी अचनि थियूं जिते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ते सवाल उथी वञनि पिया। ऐं अहिड़ो ई मिसाल असीं ॾिठोसीं त 2016 में पाकिस्तान मुस्लिम लीग नून हिकु क़ानून खे मुतारिफ़ करायो, जंहिंखे असीं पीका जे नाले सां ॼाणियूं पिया। ऐं उन खां बाद में जॾहिं पीटीआई जी हुकूमत आई 2018 में, त उहे इन क़ानून में पीका में पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक क्राइम एक्ट में उन्हनि हिकु तरमीम आंदी, जेका अगेन उन क़ानून खे सियासी तंज़ीमुनि पारां, सहाफ़ती तंज़ीमुनि पारां ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि पारां वॾे पैमाने ते तंज़ जो साम्हूं करणो पियो। जेके तरमीम आंदी वई उहा फेक न्यूज़, साइबर क्राइम खे कर्ब करण जे लाइ हुई, उन ते ख़ात्मो पाइण जे लाइ हुई। पर असीं खोड़ अहिड़ा मिसाल ॾिठासीं त जेकॾहिं कुझु सहाफ़ियुनि ॻाल्हायो पई त उन्हनि जे घर ते जेको आहे पुलिस वञी पहुती। सो इन हवाले सां बि असीं डिस्कशन कंदासीं। पर आख़िरकार असीं इहो ॾिठोसीं जॾहिं हीउ क़ानून आयो त हिन जो अंजाम इहो थियो त जेको असांजा कोर्ट्स आहिनि जिन्हनि खे चैलेंज कयो वियो सहाफ़ती तंज़ीमुनि पारां, त आख़िरकार इहो फ़ैसिलो अची वियो 8 अप्रैल ते त हीउ क़ानून जेको आहे पीका जंहिंमें तरमीम आंदी वई आहे, इहो कलदम करार ॾिनो वियो, इहो अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। सो प्रोग्राम में असीं सवाल इहो रखंदासीं, उथारींदासीं त लॉ मेकर्स या जेके असांजा लेजिस्लेटर्स आहिनि, सियासतदान यकीनन में हुजनि था, त उन्हनि खे आख़िर अहिड़ा क़ानून आणण जी ज़रूरत कहिड़ी पई पवे। जीअं असीं पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां बि अॼु असीं सवाल रखंदासीं त जॾहिं हुननि पीका इहो क़ानून आंदो हुयो 2016 में, त हुननि खे कहिड़ी ज़रूरत पई हुई। ऐं पीटीआई खां बि असीं पुछंदासीं त जॾहिं हुननि जी हुकूमत हुई त इन क़ानून में तरमीम करण जी कहिड़ी ज़रूरत पई हुई, जंहिंमें खोड़ सारियूं शयूं हुयूं जंहिंखे क्लैरिफाई थियणु तमामु ज़रूरी हुयो, जीअं त फेक न्यूज़ जी डेफिनेशन उन में वाज़े तौर ते न हुई। उन खां अलावा अॼु असीं ॿी दिलचस्प गुफ़्तगू कंदासीं त हीउ जेको ट्विटर ते ट्रेंड्स हलनि पिया, असीं काफ़िनि हफ़्तनि खां जेको आहे ऑब्ज़र्व कयोसीं पई। ऐं हिन में ॿी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त ट्वीट बाइंडर जेको हिकु ट्विटर हैशटैग एनालिटिक टूल आहे, उन रिसेंटली ट्वीट कयो जेको हैशटैग्स खे जेको आहे एनालाइज़ कंदो आहे त कहिड़ा जेके आहिनि घणा रहिया। उन रिसेंटली हिकु ॻाल्हि कई त 10 करोड़ खां वधीक जेके इम्पोर्टेंट गवर्नमेंट जा जेके आहिनि ट्वीट्स हलनि पिया, त उन्हनि जो त 10 करोड़ खां वधीक इहे सभ खां वॾो हिकु ट्रेंड रहियो आहे। इन जे पोयां बि असीं कोशिशि कंदासीं त सम्झूं छा हक़ीक़त आहे। असीं कुझु टेक्निकल माण्हुनि खे पाण सां लाइनअप करण जी कोशिशि कईसीं, जीअं त FI थी वियो या कुझु साइबर सिक्योरिटी मां, पर हुननि जा पंहिंजा ई कुझु जेके आहिनि कंसर्न्स आहिनि। ख़बर न आहे हुननि खे प्रोग्राम्स में ॻाल्हाइण जी इजाज़त छो न पई मिले। सो FI जी बि जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां, जॾहिं बि असीं हुननि खे लाइनअप करण जी कोशिशि कंदा आहियूं त आख़िर में अची करे मना करे छॾींदा आहिनि, कुझु कंसर्न्स पंहिंजा शो करे। सो बहरहाल आउं इंट्रो में वधीक वक़्तु ज़ाया न पई कयां, पंहिंजे महिमाननि जो तारुफ़ करायां पई। कुझु एनालिस्ट असां सां गॾु हूंदा ऐं कुझु पॉलिटिशियंस बि असां सां गॾु हूंदा। उन्हनि खां पुछंदासीं त हू बिंग लॉ मेकर्स अहिड़ा क़ानून आख़िर छो पिया आणनि जंहिंजो आख़िर में ख़ात्मो ई थी पियो वञे। महिमान जो तारुफ़ करायां पई। मूंखे ज़ूम ते जॉइन कयो आहे वीडियो लिंक ते लाल मली साहब, PTI सां तालुक़ु रखनि था, सीनियर अॻवान आहिनि। ऐं ॿिए तरफ़ स्टूडियोज़ में मूंखे जॉइन कयो आहे ज़मीर हुसैन साहब, जेके एडवोकेट आहिनि। कानूनी हवाले सां उनखां पीका ते थोरो घणी असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं त उन में आख़िर हुयो छा जेको मुतनाज़ा बणियो, जंहिंखे तनक़ीद जो साम्हूं करणो पियो। ऐं मिर्ज़ा ज़ियाउल इस्लाम साहब बि असां सां जेको आहे मौजूदु आहिनि। हू एनालिस्ट आहिनि, गहरी नज़र रखनि पिया अॼुकल्ह जे सियासी इशूज़ ते। ऐं PMLN मां सीनियर अॻवान मियां अज़ीम साहब असांखे जॉइन कयो आहे। सो शुरूआति अवां सभिनी महिमाननि जी इजाज़त खां ऐं स्टार्ट जेको आहे उहो लाल माली साहब खां वठणु चाहींदसि, जीअं त हू PTI सां बि तालुक़ु रखनि था ऐं ॿियो पाण सहाफ़ी बि रही चुका आहिनि। त लाल माली साहब, अव्हां छा पिया सम्झो त लॉ मेकर्स खे अहिड़ा क़ानून आणण जी, बल्कि इहो डिस्कस करण खां अॻु में पहिरियों त इहो ॿुधायो त छा इहो फ़ैसिलो अव्हां बाक़ाइदे तौर ते क़बूलियो, जीअं जेको आहे हाई कोर्ट इन खे कलदम करार ॾेई छॾियो पीका में कयल तरमीम खे? महिरबानी लैला। ॾिसो, पाकिस्तान जो जेको आइन आहे उन जो आर्टिकल 19 जेको आहे उहो पंहिंजो इज़हार राय जी आज़ादी जो हक़ ॾिए थो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॾिए थो। हर पाकिस्तानी आज़ाद आहे त हू पंहिंजी राय जो आज़ादी खां इज़हार करे सघे, ऐं पाकिस्तान जे आइन मूजिबि इहो हक़ उन्हनि सां केर बि वापसि नथो वठी सघे। पर जेसिताईं जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं आज़ादी जी ऐं एक्सप्रेशन जी, त गॾु गॾु इहो ज़हन में रखणु ज़रूरी आहे त जिते मदाख़लत शुरू थिए थी ताईं आज़ादी ख़तम थी वञे। यानी मुंहिंजी आज़ादी ओसि ताईं हुजणु घुरिजे जेसिताईं मुंहिंजो तालुक़ु आहे। तव्हांजे हक़ जो वायलेट करण जो मूंखे को बि हक़
ठीकु न आहे हुजणु घुरिजे। दुरुस्त काफ़ी वक़्त खां पूरी दुनिया में जेके साइबर जेको आहे साइबर जेको यूज़ थींदो आहे उनखे कंट्रोल करण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, लॉज़ आहिनि। पंहिंजो नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट में पाकिस्तान प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम्स एक्ट 2016 आयो। उन वक़्तु उहो काफ़ी बहस थियो, कोर्टनि में वियो ऐं उहो हिकिड़ो लॉ पास थियो हुयो जेको असेंबली जे थ्रू, इन जे बावजूदि उन ते काफ़ी रिजर्वेशन्स मौजूदु हुया। पर इन लॉ जे बावजूदि तव्हां ॾिठो त अॼु ॾींहुं ताईं तव्हां हींअर बि जेकॾहिं सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स खे ॻोल्हियो, उन हिकिड़ो त जनरली सोशल मीडिया एतिरो एडवांस थी वियो आहे ऐं उन ते इंफॉर्मेशन एतिरी तेज़ी सां अचे थी त सही ऐं ग़लति जो तफ़ावत ई ख़तम थो थी वञे त कहिड़ी न्यूज़ दुरुस्त आहे ऐं कहिड़ी न्यूज़ फेक आहे। हिकिड़ो त उते तमामु घणी उनजी स्पीड आहे ऐं पाकिस्तान में उनजो कोई ख़ातिर ख़वा उनजे लॉ या अहिड़ो कानून जेको इम्प्लीमेंट थिए ऐं इफेक्टिव हुजे उहो हींअर मौजूदु न आहे। कंहिं तव्हां ॾिसंदव जेकॾहिं मज़हबी जेकॾहिं कटरपणो तव्हांखे करिणो हुजे, कंहिंजे ख़िलाफ़ उकसाइणो हुजे, मुख़्तलिफ़ शयूं हुजनि, उहो मुख़्तलिफ़ सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते करे सघजनि थियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सम्झो त जेको ऑलरेडी लॉ आहे उनखे अमेंड कजे ऐं उनखे इफेक्टिव कजे। लॉ सेम हुयो, कानून साॻियो हुयो, उन में सिर्फ़ु इहो कयो हिकिड़ो त इहो जेको फेक न्यूज़ जो जेको क्राइम आहे उनखे कग्नाइज़ेबल करे छॾियो हुयो त उन ते गिरफ़्तारी थी सघे ऐं उनजो फ़ैसिलो 6 महीननि में अचे। पर इन ते जेके तंज़ीमूं हुयूं, ख़ासि तौर ते जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन्स हुयूं, उनखे उन ते शदीद एतिराज़ हुयो ऐं असां उन टाइम ते चयो त इहो असां जेको पर्सनल इन में का इंटेंशन न आहे, बेसिक इंटेंशन इहा आहे त मुल्क जे इदारनि खे, मुल्क जा जेके सावरन इदारा आहिनि उन्हनि ते तनक़ीद थिए थी, को फेक न्यूज़ अचे थी त उनखे रोके सघिजे। फाइनली उनजो फ़ैसिलो जेको आहे पर लाल बली साहब छा इस्लामाबाद हाई सोचो पिया त उन कानून में फेक न्यूज़ जी डेफिनेशन खे वाज़े तौर ते बयान कयो वियो हुयो, छो त लॻे ईअं पियो त जेको बि क्रिटिसिज़म थींदो उन ख़िलाफ़ फौरन कार्रवाई थींदी। जीअं असीं मौसम बैग वारे मामले में बि ॾिठोसीं त जीअं ई उन रिमार्क्स ॾिना त हिकु वफ़ाक़ी वज़ीर जी जेको आहे कंप्लेन ते अधु कलाक खां पोइ एक्शन वरितो वियो। FIA हूअं त तगड़ी न रहंदी आहे, त इहे त सवाल उथंदा न पोइ। हिकिड़ो कानून आहे, ॿियो कानून जो इस्तेमालु आहे, हिकिड़ो आइन आहे, ॿियो आइन जी पासदारी आहे। के हिकु वाक़े खे पाण जेको आहे कोर्ट करे उन कानून खे ग़लति करार नथा ॾेई सघूं। बात न ॻाल्हि असीं हीअ ज़रूरी PMLN आहे। वारे दौर में बि जॾहिं इहो कानून आयो हुयो त हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾींदी हलां, जेको मीशा शफ़ी ऐं अली ज़फ़र वारो केस हुयो त उन कानून में जेको सेक्शन 20 हुयो, सेक्शन 20 अली ज़फ़र लॻायो हुयो उन्हनि जे अगेंस्ट जेके मीशा शफ़ी खे सपोर्ट पिया कनि। त इहो बि त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन खे सप्रेस ई करणु आहे, त इहो PMLN आंदो हुयो। त तव्हांजे दौर में जेके ॻाल्हियूं उथनि थियूं असां उन्हनि ते बि सवाल जेको आहे उथे पियो, त उहो हिकिड़ो जस्ट एन एग्ज़ाम्पल आहे जंहिंखे असीं कोट कयूं पिया। न ॾिसो, असां बचपन खां ॿुधा अचूं, तव्हां ॿुधो हूंदव त पाकिस्तान में डिफेमेशन जा कानून मौजूदु आहिनि। जेकॾहिं तव्हांजी ज़ात खे तव्हांजे कैरेक्टर ते कैरेक्टर असोसिएशन करे उन लाइ कोर्ट में वञी सघिजे थो। पर तव्हांखे कॾहिं इहो ख़बर हुजे, तव्हां अॼु ॾींहुं ताईं इहो न ॿुधो हूंदो त कोर्टनि उन सिलसिले में कॾहिं कोई फ़ैसिलो कयो हुजे, कंहिंखे डिफेम कयो वियो हुजे त उनखे उन्हनि मुदावो थियो हुजे। कानून जेके आहिनि उहे उनमें काफ़ी लूप होल्स आहिनि जेके प्लग इन थियणु घुरिजनि। तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त जॾहिं असां वटि मुख़्तलिफ़ हुकूमतूं जॾहिं इहो जेको करणु चाहींदियूं आहिनि उहो कानून हुजे या न हुजे, उहो पंहिंजो कमु कंदियूं आहिनि। तव्हां गुज़िरियल हफ़्ते ॾिठो ख़ासि तौर ते जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत वई त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके सोशल एक्टिविस्ट हुया, सोशल मीडिया जा एक्टिविस्ट हुया, उन्हनि जे ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वियो, 40-50 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो, जॾहिं हिन जे बावजूदि त को कानून मौजूदु ई न हो। हुकूमतूं जॾहिं चईंदियूं आहिनि त कानून खे पंहिंजे हिसाब सां मोड़ींदियूं आहिनि। हींअर ई तव्हां जेकॾहिं ॾिसंदो पाकिस्तान तहरीक सो इंसाफ़ बहरहाल जो अवां इन जेको ॻाल्हि जी तरदीद कयो था त इन में PTI जो को ज़ाती मुफ़ाद न हुयो। कोई ज़ाती मुफ़ाद न हुयो ऐं हाणे तव्हां ॾिसो त हिन छो त मौजूदा तासुर इहो हुकूमत ई ॾिनो अचण पियो खां वञे। लालबली पोइ साहब माज़रत मां तव्हांखे इंटरफेयर पई कयां, असीं PMLN खां जेको आहे हिकिड़ो जुमिलो जी चवणु चाहियां थो त ॾिसो मौजूदा हुकूमत आई आहे त मरियम औरंगज़ेब सहाफ़ी तंज़ीमनि सां गॾिजी इन ॻाल्हि ते डिस्कस करे रही आहे त फेक न्यूज़ खे कीअं रोकिजे। ठीकु असां आहे उहे डिस्कस कयूं था ऐं चङी ॻाल्हि आहे त सभु जेके स्टेक होल्डर जेके आहिनि उहे सेम पेज ते अचनि ऐं फेक न्यूज़ रोकनि, छाकाणि फेक न्यूज़ जे करे
पाकिस्तानी इदारनि खे, पाकिस्तानी इमेज खे काफ़ी नुक़सानु पहुचे थो। ठीक सही आहे, बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे, पर इन खां पहिरियों इहो वाज़े थियणु मुंहिंजे ख़्याल में तमामु ज़रूरी आहे त फेक न्यूज़ आहे छा, कूड़ी ख़बर कहिड़ी आहे, छो त असीं ॾिठो आहे कंहिं सियासी पार्टी ख़िलाफ़ का ख़बर अचे थी त उनखे जेकी ॿी पार्टी हूंदी आहे, मुख़ालिफ़ पार्टी हूंदी आहे, उनखे फेक करार ॾेई छॾींदी है। तो वी नीड टू अंडरस्टैंड व्हाट एक्चुअली फेक न्यूज़ इज। सो मियां अज़ीम साहब, मैं आपकी तरफ आना चाहूंगी। हम बात कर रहे थे, हमने पीका को जस्ट एज एन एग्जाम्पल के तौर पे लिया है कि जिस तरह से पीका कानून आया, पीएमएलएन ने मुतारिफ कराया, उस वक्त भी बहुत सारी तंजीमों ने जो है इस कानून पे तनकीद की थी। फिर जब पीटीआई ने तरमीम की तब भी उसके बावजूद तनकीद हुई थी। तो मैं आपसे ये जरा पूछना चाह रही हूँ कि वाकई में लॉ मेकर्स जो है वो इस तरह के कानून इसलिए लाते क्योंकि लाल मलिक साहब ने तो उसकी तरदीद करी और जाहिर तरदीद ही करेंगे। आप क्या समझते हैं कि ऐसे कानून लाने के पीछे लॉ मेकर्स का की कोई जाती मफादात होते हैं क्या? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहले तो ये मेरी आवाज आ रही है आपको? जी जी, आप क्लियरली आ रही है। अच्छा, मैं थोड़ा सा तफसील से आपको बताना चाहता जी। हूँ। सबसे पहले तो लाल मलिक साहब ने जो लाल मलिक कहा साहब है जी। कि किसी का जाती, हाँ, उन्होंने कहा जी कि किसी का भी जाती मफाद नहीं है। पहले मैं कानून के ऊपर बात कर लूँ। जी। ये जो पीका ऑर्डिनेंस, जो पीका का कानून था, ये 2016 में नून लीग ने इंट्रोड्यूस करवाया और पार्लियामेंट में से पास करवाया। ठीक है। और इसके सेक्शन थे 24। ठीक है, इसके 24 सेक्शन थे। और उसके बाद इन्होंने 18/2/2022 को सदर साहब ने जो ऑर्डिनेंस जारी किया, वो ऑर्डिनेंस सदर साहब जो जारी कर सकते हैं, पहले मैं उसके ऊपर बात करना चाहता हूँ। सदर साहब जब ऑर्डिनेंस जारी करते हैं तो आर्टिकल 89 के कानून को मद्देनजर रख के वो कोई भी ऑर्डिनेंस जारी कर सकते हैं, जिसको हम तरमीम कहते हैं। अब जो कॉन्स्टिट्यूशन के अंदर आर्टिकल 89 है, उसको पढ़ने की जरूरत है। अच्छा। उसमें क्या लिखा हुआ है? उसमें दो चीजें हैं जो गौर तलब है, ये सबको पता होना चाहिए कि ये किसी के मफाद में हुआ है या नहीं हुआ। सबसे पहले जो आर्टिकल 89 है, उसमें दो चीजें हैं। पहली चीज तो ये है, ऑर्डिनेंस उस वक्त जारी हो सकता है जब कोई भी इजलास जारी ना हो। और ये ऑर्डिनेंस उस वक्त जारी हुआ है कि 18 तारीख से 2 दिन पहले सेनेट का इजलास हो चुका था और कौमी असम्बली का अजलास की डेट कन्फर्म थी, और उस डेट को कैंसिल करके मियां साहब तो जी जी, अच्छा, आवाज तो एक मैं बार। दूसरी, जी जी, इसी आर्टिकल में दूसरी ये बात लिखी हुई है कि तो सदर साहब देखें कि मुल्क के अंदर कोई ऐसे हालात पेश हो गए हैं, कोई इमरजेंसी है, और उसकी तस्दीक करें तो कोई ऐसे हालात हैं तो फिर वो ऑर्डिनेंस जारी कर सकते हैं। और ऑर्डिनेंस की जो उम्र होती है वो 120 दिन की होती है। और ये ऑर्डिनेंस, ये इन्होंने आर्टिकल 89 के मुताबिक कानून को मद्देनजर ना रखते हुए इन्होंने आइन से बालातर होकर इन्होंने वो ऑर्डिनेंस जारी किया, और वो ऑर्डिनेंस जो है वो कोर्ट में उसको वो चैलेंज हुआ, और 8/4/2022 को उसको सेटिसाइड कर दिया गया। और ये बाकायदा ऑर्डर में लिखा गया कि ये कानून के मुताबिक ये ऑर्डिनेंस नहीं है, लिहाजा इसको खत्म किया जाता है। वो हो गया खत्म। अब आगे बात कि इन्होंने उस ऑर्डिनेंस के अंदर किया क्या है। अब देखें, इन्होंने किया ये है कि पहले जो इन्होंने ये जो अमेंडमेंट भेजी है, जो ऑर्डिनेंस इन्होंने भेजा है, इन्होंने आर्टिकल 89 की भी वायलेशन की है। इन्होंने फिर इनको ये ऑर्डिनेंस की जरूरत नहीं थी। ये इसलिए जरूरत नहीं थी कि आर्टिकल 19 में वो सारी चीजें मौजूद हैं कि वहां पे आर्टिकल 90 में बड़ा क्लियर लिखा हुआ है, कोई भी शख्स, अच्छा कोई भी तंजीम। मियां साहब, मैं सॉरी इंटरफेयर कर रही हूँ। मैं आपको मैं आगे थोड़ा सा, क्योंकि ये तो चीज हो गई है हम सबके सामने। अब हम जरा आगे आते हैं कि आप पॉलिटिशियंस ने सबक क्या सीखा, और जब पीएमएलएन ने ये कानून जो है मुतारिफ कराया था तो उस वक्त पीएमएलएन को क्या जरूरत पड़ी थी इस कानून को लाने की? नहीं, मैं आपको बताता हूँ। पीएमएल देखें, क्योंकि उस वक्त भी तो तनकीद का सामना था इस कानून को ना। जी बताइए। मैं आपको बताना चाहता हूँ। पाकिस्तान का जो कॉन्स्टिट्यूशन बना हुआ है
उस वक़्त इलेक्ट्रॉनिक मीडिया नहीं था, उस वक़्त सिवाय टीवी के और इखबारात के अलावा कोई और मीडिया काम नहीं कर रहा था। इस वक़्त जो मुल्क के पूरी दुनिया है एक विलेज, ग्लोबल विलेज बन चुके हैं, उसको मद्देनज़र रखते हुए हम पीका लेके आए। लेकिन पीका के साथ-साथ जो FIA के ज़बान में NR3C साइबर क्राइम जो सेल है, वो और पीका का जो एक कानून इंट्रोड्यूस करवाया गया। अब इसके साथ साथ अभी होना क्या चाहिए, अब आप पूरी दुनिया के अंदर देखें, इंडिया देखें और अमेरिका देखें, यूरोप देखें, खलीज को देखें, उन सब ने MLT जो है वो एग्रीमेंट वो सारे कर चुके हैं और पाकिस्तान ने अभी तक MLT का किसी भी कंपनी के साथ कोई एग्रीमेंट नहीं किया। अच्छा। पीका का कानून हमने जो इंट्रोड्यूस करवाया है, पीका का कानून इंट्रोड्यूस करवाने के बाद हम MLT के ऊपर भी पाकिस्तानी गवर्नमेंट को, अपनी गवर्नमेंट को, और ये पाकिस्तान की सलामती के लिए सबसे अहम इस वक्त जो जरूरत है वो है MLT का जो एग्रीमेंट है वो करना सबसे जरूरी है। क्योंकि जो इस वक्त फेक अकाउंट की बात हो रही है और जो फेक खबरों की बात हो रही, कोई भी बंदा अकाउंट अच्छा, बना के ये किसी के भी खिलाफ कोई जैसे भी। आपने पूरी बैकग्राउंड दिया, ठीक है, हम उसे अग्री करते हैं। मुझे आप ये बताएं, क्योंकि अब हम आगे की बात करते हैं ना, व्हाट नेक्स्ट, आप फेक न्यूज को किस तरह से डिफाइन करते हैं? क्योंकि हमने देखा है, जैसे मैंने अभी शुरुआत में भी बात की, कि अगर कोई ऐसी खबर आ जाती है जो कि किसी पार्टी के खिलाफ होती है, तो जो ऑलरेडी जिस पार्टी ने लगाया होता है वो यही कह देता है कि भाई ये दिस इज फेक। हम फेक न्यूज को कैसे डिफाइन करें? क्या आपको ये नहीं लगता कि सारे पॉलिटिशियंस या जो स्टेक होल्डर्स हैं उनको ये डिफाइन करना बनता है कि फेक न्यूज आखिर है क्या? देखें, कोई बंदा भी फेक न्यूज देता है, क्योंकि अब जैसे ट्विटर पे उसमें जो ट्रेंड्स आप चल रहे हैं, आप लोगों ने, PMLN ने उसकी जो है उसको ठुकरा दिया था कि ये फेक है, या फिर आपने बता दिया कि FIA ने जाके छापे लगाए कि वो ऑटोमेटेड अकाउंट से हो रहे थे। तो ये चीजें देखिए क्लियर होना उसमें लाजमी है ना, वरना फिर इस पे सवालात उठते मैं हैं। आपको जी बता, जी। देखिए सवालात नहीं है। अगर कोई फेक अकाउंट के जरिए काम कर रहा है तो आप पीका का जो सेक्शन नंबर 7 है और 8 को पढ़ लें, उसके अंदर बकायदा कानून ने इजाजत दी हुई है कार्रवाई की। वो कार्रवाई वो इन्वेस्टिगेशन होगी और इन्वेस्टिगेशन के बाद बकायदा उसकी सजा भी मुकर्रर है, वो सजा भी होनी चाहिए। अब मामला ये है कि कानून के ऊपर कोई भी इंप्लीमेंट करने के लिए तैयार नहीं। पीका का कानून जो आया है, पीका का कानून इसीलिए आया जब से सोशल मीडिया हमारे सामने आई है, तो पीका का कानून आना चाहिए था, इससे भी पहले आना चाहिए था, लेकिन अब आ गया। लेकिन इसमें अमेंडमेंट की जरूरत नहीं थी। ठीक है, इसमें जो ठीक है, आप कह रहे हैं कि 24 अमेंडमेंट सेक्शन तरमीम करने की जरूरत नहीं थी। बहुत माजरत, मैं आप फिर से इंटरफेयर कर रही हूँ, हम थोड़ा आगे भी बढ़ते हैं फेक न्यूज़ के हवाले से। असीं ॻाल्हाईंदा से असां सां गॾु जेको आहे कानूनदान मौजूद आहिनि स्टूडियोज़ में। अवां ज़मीर साहब, हिन समूरी सूरत हाल खे कीअं एग्ज़ामिन कयो पिया? छा तव्हांखे लॻे पियो, बीइंग एन एडवोकेट, त वाकई में हुकूमतूं अहिड़ा कानून आणींदियूं आहिनि जेके ईअं बि थी सघे थो त सुभाणे जो उहे ई कानून उन्हनि जे ॻीची में पइजी वेंदो आहे? ऐं पीका ते थोरी नज़र मिलियो त इन में मुतनाज़ा शइ जेको आहे सभ खां वधीक कहिड़ी हुई, जंहिं ते वधीक सभ खां वधीक तंज़ थियो? जो शुक्रगुज़ार आहियां, मूंखे मदू कयो आहे। ऐं ॾिठो वञे सूरत हाल में त सभ खां पहिरीं इहा शइ असीं ॾिसूं था त पाकिस्तान में जेकी बि पॉलिटिकल हिस्ट्री रही आहे उन में सियासतदान अवामी कानून बणाइण जे जॻह ते सभ खां ज़्यादा ज़ोर ॾींदा रहिया आहिनि विक्टिमाइज़ेशन ते। त पंहिंजे मुखालफ़नि खे कीअं जेको आहे सो ज़्यादा सां ज़्यादा उन्हनि खे तकलीफ़ ॾिजे, कीअं उन्हनि जी राय खे जेको आहे सो दॿाइजे, चाहे उहो जेको आहे सो कहिड़ो बि दौर रहियो हुजे। बज़ाहिर सियासतदाननि जो फेस जेको लॻंदो आहे उहो ईअं लॻंदो आहे त हू कानून या जेके बि तरमीमूं कनि था उहे अवामी मुफ़ाद में था कनि, पर पसे पर्दा जॾहिं असीं उन्हनि जे डिटेल में वेंदासीं त उते का न का डिस्क्रिमिनेशन जी, इंतकाम जी बू नज़र ईंदी आहे। हाणे अर्ज़ु इहो आहे त जॾहिं आईन पाकिस्तान चए थो त हर इंसान खे पंहिंजे बुनियादी हुकूक तहत उनखे इज़हार राय जी आज़ादी आहे, त इज़हार राय खे बि असीं ॾिसंदासीं त कहिड़ी इज़हार राय जेकी आहे कानूनी आहे, आइनी आहे, ऐं कहिड़ी इज़हार राय जेकी आहे उहो आइन जे डोमेन में नथी अचे पई।
तो उन शइ खे असीं एग्ज़मैन जेको आहे सो मद्देनज़र रखण जे जाइ ते असीं सभ खां पहिरियों रखंदा आहियूं पंहिंजे मुखालिफ़नि खे। त हाणे असांजो दौरे हुकूमत शुरू थियो आहे, हाणे असां ते कहिड़ी तनक़ीद थींदी, ऐं असां वटि टॉलरेंस सोसाइटी न आहे। टॉलरेंस सोसाइटी न हुजण जे करे असांजूं सियासी पार्टियूं बि उन हिसाब सां मैच्योर न आहिनि जो कानून साज़ी में हू जेको आहे सो आइन जे बुनियादी ढांचे खे साम्हूं रखनि या मुफ़ाद आमा खे साम्हूं रखनि। उहो अक्सर इहो ॾिठो वियो आहे त अक्सर हिकिड़ी हुकूमत अची करे हुकूमत में जॾहिं वेहंदी आहे, कानून साज़ी कंदी आहे, त हुननि जो पहिरियों टारगेट इहो हूंदो आहे त असां पंहिंजे मुखालिफ़नि खे जेके माज़ी में रहिया आहिनि या ईंदड़ दौर में मुखालिफ़ थींदा उन्हनि खे कीअं जेको आहे सो साइड में कयूं। बाक़ी रहियो पीका ऑर्डिनेंस, ॾिसो त जीअं सोशल मीडिया जो दौर थियो, मीडिया तरक़ी कई ऐं साइंसी दौर आहे, त इन जे करे नया नया जेको मॉडलिटीज़ फॉर्मेलिटीज़ पैदा थियनि थियूं पियूं। इन जे करे जेको ही पीका ऑर्डिनेंस ठहियो आहे उन में बि इहा शइ ज़रूरु हुअणु खपे त इहो को बि आइन ऐं कानून जे तसादुम में कानून न ठहे। जेकॾहिं पीका ऑर्डिनेंस ठहियो हो 2016 में, त उन ते जेको आहे सो असेंबली में डिबेट्स थियो, उन्हनि खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ कमेटीज़ जे ज़रिए उनखे हिकु मरहल मां गुज़ारियो वियो ऐं पॉलिटिकल कंसेंसस पैदा कयो वियो ताकि जेको आहे सो हीअ जेकी पीटीआई पारां ऑर्डिनेंस आंदी वई, इते त स्टेक होल्डर सां मुशावरत न थी वई न लालमली साहब? जी लालमली साहब, अवां जी तरफ़ अचणु चाहियां पई त अवां इहा बि हिकु वाज़े तौर ते ॻाल्हि आहे त कानून खां आणण खां अॻु में स्टेक होल्डर सां मशावरत करणु तमामु ज़रूरी आहे। त असीं जॾहिं ही तव्हां तरमीम आंदी हुई त असीं कोन ॾिठो हुयोसीं काफ़ी स्टेक होल्डर जेको आहे पंहिंजा कंसर्न्स शो कया हुया। त छा इहा शइ अवां एक्नॉलेज कयो पिया त स्टेक होल्डर सां जेको आहे ॻाल्हि ॿोल्हि थियणु तमामु ज़रूरी हुई? ये जेको पीका ऑर्डिनेंस आहे जंहिंमें असां अमेंडमेंट्स आंदियूं हुयूं, असां उन वक़्तु चयो हुयो त असीं स्टेक होल्डर्स सां गॾिजी वेही ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं ऐं बाद में इनखे इस्लामाबाद हाई कोर्ट स्ट्राइक डाउन करे छॾियो। त हाणे उहो इंफ्रक्चुअस थी वियो आहे। हाणे उन ते बहस मुंहिंजे नज़र में को हाणे अहमियत नथी रखे, छाकाणि एएससी उनखे दिलि सां क़बूल करे चुका आहियूं। ठीकु आहे, कोर्टनि जा फैसला आहिनि, असांखे तस्लीम करणु घुरिजनि। ठीकु आहे न आउं चवां पई त मतिलबु जी बिल्कुलु इहा ई पॉइंट आउं उथारियां पई त हाणे सियासी पार्टीज़ खे सबक़ु कहिड़ो सिखियो, छो त जीअं अवां चयो बिल्कुलु असीं उन प्रोसीजर ते ॻाल्हायूं कोन पिया, असां अॻिते जी ॻाल्हि पिया कयूं, त सियासी पार्टीज़ को सबक़ु सिखियो इहो अवां खां आउं ॼाणणु चाहींदसि। पर असां सां एनालिस्ट भी मौजूद आहिनि, मिर्ज़ा ज़ियाउल इस्लाम साहब। मिर्ज़ा साहब, आप क्या समझते हैं, यू बीइंग एन एनालिस्ट? जी मिर्ज़ा साहब, आपको आवाज आ रही है? यू बीइंग एन एनालिस्ट, आप क्या समझते हैं इस तरह के? आ रही है, आ तो रही है, स्लो आ रही है। जी आपको आवाज आ रही है मेरी? जी जी, मैं पूछना चाह रही हूँ कि आप इस सूरत हाल को किस तरह से देख रहे हैं कि ये जो कानून आते हैं जिसमें फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन को दबाने की बात की जाती है? देखिए जी, इसमें जो आपका टॉपिक है ना फेक न्यूज के हवाले से या ऐसे लेकिन फेक न्यूज को डिफाइन किया गया है आज तक पॉलिटिकल पार्टीज की जानिब से? हाँ जी, इसमें ये होता है कि कवानीन हमारे यहाँ जो इसके लिए जो बनते हैं ना, ठीक है जी जी, उनका जो एक होता है पैमाना कि क्राइटेरिया क्या है, कवानीन है क्या, किसके ऊपर किसने वायलेशन की और उसके ऊपर क्या उसके जुराइम बनते हैं उसके ना वाजे नहीं होते। ठीक है, कोई भी हमारे जो हदूद है ना वो वाजे नहीं होती। आम आदमी उससे अगर आगाही उसको हो तो मेरा नहीं ख्याल कि कोई हर बंदा इसका वायलेशन करे, ठीक है। तो अच्छा। ये मेरा तो ये ख्याल है जो ना जो सूरत हाल है ना वो आगाही जो है ना वो बहुत जरूरी होती है। ठीक है, क्योंकि आप एक सोशल एक्टिविस्ट हैं तो आप आजादी राय के ऊपर तो बेहतर बात कर सकते हैं। जो वो उसका ये उसको ये सजा मिलेगी, 1 साल है, 5 साल है, 10 साल है, या जुर्माना ही होगा। मेरा तो ये ख्याल है। ठीक है, सबसे बड़ी जो अवेयरनेस है ना ये इसकी कमी है हमारे यहाँ। अच्छा मियां साहब, आपकी जो आपकी इम्प्लीमेंट नहीं होता, ठीक है, फिर जो इम्प्लीमेंट नहीं होता, ठीक है, खास तौर पे जो जी। अच्छा मियां अजीम साहब, आपकी तरफ मैं आना चाहूंगी। अभी जो ये ट्विटर पे ट्रेंड चल रहा था इम्पोर्टेड हुकूमत नामंजूर, तो क्या ये भी फेक है? क्योंकि अब तो ट्वीट बाइंडर ने भी ये कह दिया कि ये सबसे बड़ा ट्रेंड रहा है, तो क्या ये भी फेक न्यूज के अंडर आती है चीज? देखें ये नहीं, ये जो ट्रेंड फेक में जी जी, ये मैं मियां अजीम साहब से पूछ रही हूँ जिनका ताल्लुक पीएमएलएन से है। मिर्जा साहब आपकी तरफ मैं आऊंगी। जी जी
देखें, मियां साहब। बात ये है कि ये जो ट्विटर के ऊपर जो कैंपेन चल रही है खान साहब की, ट्विटर हो गया, अच्छा, ये कैंपेन है, फेसबुक ओके। और जी और व्हाट्सएप वगैरह, ये मीटा कंपनी जो है ये इंटरनेशनल, ये हमारे इख्तियार में नहीं है, ये कानूनी मैं बात बता रहा हूँ। जो मैंने आपको पहले भी बात की है कि ये सारी चीजें उस वक्त रुक सकती हैं। देखें, ये जो लफ्ज इस्तेमाल कर रहे हैं इस कैंपेन के अंदर कि इंपोर्टेड हुकूमत नामंजूर, अब ये देखें, ये इंपोर्टेड हुकूमत नामंजूर, ये खान साहब को ये इस बात का नहीं एहसास, और आज भी ये जो इन्होंने पहले दिन से ये बात शुरू की हुई है कि इंपोर्टेड हुकूमत नहीं मंजूर। अब इनसे बंदा ये पूछे, ये इंपोर्टेड हुकूमत जो है ये तो 40-50 साल से यही लोग हुकूमत कर रहे हैं जो इस वक्त हुकूमत में है, तो ये इंपोर्टेड हुकूमत कहाँ से बनी? अब आपका सवाल ये है कि ये इनकी कैंपेन है, उसके अलावा ये फेक नहीं है। मैं पहले तो ये कहूँ, ये फेक के जुमरे में नहीं आएगी। अच्छा, चलें। अब आगे बात के इसको रेगुलेटर कैसे करना है, इसके लिए मैंने पहले भी कहा है कि MLAT का अगर एग्रीमेंट इन कंपनियों से नहीं होगा तो पाकिस्तान किसी भी बात को कंट्रोल नहीं कर सकता। अब किस तरह का पीका जो है, एग्रीमेंट? पीका का जो मामला है, पीका जो नेशनल मामलात हैं हमारे, वो तो हम इसको कंट्रोल कर सकते हैं। कोई जैली अकाउंट बना लेता है, वो पकड़ा जाता है, पता चल जाता है, तो वो तो ठीक है। अभी एक ही पिछले दिनों में जो FIA ने मुख्तलिफ जगह पे के ऊपर जो लोगों को पकड़ा है, अब वो अकाउंट 5-5, 10-10 साल के बच्चों के अकाउंट निकले हैं, ठीक है। अब वो ऐसे अकाउंट जो सब किए गए हैं, आप इंटरनेशनल सतह के ऊपर देखें कि बाकी मुल्कों ने, यूरोप ने, अमेरिका ने, इंडिया ने कैसे अपने जो सोशल मीडिया है, इलेक्ट्रॉनिक मीडिया, इसको कैसे कंट्रोल किया। अच्छा। उसका एक ही हल है, MLT का। जी, अच्छा लाल मलिक साहब, ये मैं MLT आपकी, का, ठीक है, ये जो आप कैंपेन की बात कर रहे हैं, सोशल मीडिया को भी पॉलिटिशियंस जो हैं, पॉलिटिकल पार्टीज, वो एज कैंपेन्स यूज करती हैं। लाल मलिक साहब, इस पे आप क्या कहेंगे? इन ते अमा छा चवंदो त हू FIA जी भी ॻाल्हि कनि था, त FIA जेके आहिनि, कुझु माण्हू मेरी पकड़िया, आवाज़ कुझु आ रही है? ऑटोमेटेड अकाउंट्स मां जेको आहे ईअं थिए पियो, त इज़ दैट सो लाल मलिक साहब? तव्हांखे मुंहिंजी आवाज़ अचे पई? जी जी, अचे थो तव्हांजो आवाज़। ॾिसो, हाणे सोशल मीडिया जेको आहे उहो हिकिड़ो इफेक्टिव टूल आहे सियासतदाननि लाइ, बिज़नेस लाइ, मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जेके माण्हू पंहिंजो पैगाम पहुचाइण चाहिनि था, छाकाणि त स्टेट रन जेका मीडिया हूंदा आहिनि या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उहो बेसिकली घणो कंट्रोल हूंदो आहे, पर सोशल मीडिया जे लाइ उहे कंट्रोल्स मौजूदु न आहिनि, इन करे उन जो तमामु घणो असरु आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ में सभु सियासी पार्टियूं आहिनि, उहे पंहिंजा पंहिंजा जेके आहिनि मीडिया सेल्स आहिनि उन्हनि जा, जंहिंजे तहत हू पंहिंजो मैसेज ॾियण लाइ उन खे हू इस्तेमालु कनि था। त छा पाकिस्तान तहरीक ऑटोमेटेड इंसाफ अकाउंट्स भी यूज किया वञनि था इन्हनि कैंपेन्स में? ॾिसो, इहा हिकिड़ो तव्हांखे हाणे त मियां साहब पाण वाज़े करे छॾियो आहे तव्हां सां हाणे ॻाल्हि ॿोल में, त इहे अकाउंट या इहे जेको ट्रेंड हलियो आहे फेक न आहे। फेक जेकॾहिं के शयूं ट्रेंड आहिनि त उहे हिकिड़े मख़सूस टाइम लाइ, को कलाकनि लाइ, चंद कलाकनि लाइ उनखे क्रिएट करे सघे थो, ऐं ट्वीट बाइंडर में चई छॾियो। जी, इंपोर्टेड हुकूमत नामंजूर जो जेको ट्रेंड हलियो आहे उहो मुसलसल 15 ॾींहं खनि थी विया आहिनि, उहो टॉप ट्रेंड आहे ऐं ट्विटर उनखे एक्नॉलेज करे छॾियो आहे त जेको आहे ट्विटर जी तारीख़ में एॾो वॾो ट्रेंड कॾहिं कोन हलियो आहे। न सिर्फ़ु इहो आहे, पर तव्हां ॾिसो जॾहिं इमरान ख़ान ट्विटर स्पेस ते आयो त कोई 4.5 लख माण्हुनि उनखे ज्वाइन कयो ऐं उहो ट्विटर स्पेस में वॾे में वॾी पार्टिसिपेशन थी, ऐं इहो ट्विटर या ॿिया जेके सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स आहिनि उहो पंहिंजो मैसेज ॾियण लाइ तमामु हिकिड़ो अहम जेको मीन आहे, ज़रियो आहे। बाक़ी हिन में इहो इल्ज़ाम हयो मरियम औरंगज़ेब साहिबा त इन में रोबोट्स जेके आहिनि उहे ट्वीट्स कनि था पिया, त पोइ ऐं रोबोट आया, इहे करोड़े माण्हू जेके 10 करोड़ जेके माण्हू आहिनि उहे कनि था पिया, उहे सभु रोबोट आहिनि। ऐं हाणे हिननि खे इहो अहसासु थियो आहे ऐं इहो माण्हू ऐं हिननि खे हाणे तव्हां जेके आहिनि मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं सोशल मीडिया के इग्नोर नथो करे सघनि। अच्छा लाल मलिक साहब, इकरो मिनट, मियां साहब, आप इस बात को एक्नॉलेज करते हैं कि PTI को जो है सोशल मीडिया से ज्यादा सपोर्ट हासिल है बनिस्बत PMLN के? नहीं, ये बात नहीं है। देखें,
पीटीआई वालों क्योंकि एक को ट्रेंड मैं जो कब ये से गुजारिश चला आ करना रहा चाहता है, क्या उसका कोई असर पड़ रहा है, असर है उसका, या वो कोई नहीं, असर ही नहीं लगता? पीटीआई वालों को ये नहीं पता चलता कि हमने कौन से लफ्जों का मटेरियल यूज करना है सोशल मीडिया के ऊपर। ये सिर्फ अपनी जाती मफाद को सामने रख के जो मर्जी करते जा रहे हैं। अब क्योंकि अब नून हमें लीग एक वाले चीज और दूसरियां भी नजर आ पार्ट रही है, अभी जैसे हमने पिछले दिनों में अब देखा कि मेरी मरीम बात सुन, नवाज अब साहिबा भी फेक कुछ टिकटॉकर्स के साथ मिली थी, मैं आपको तो अब क्या देखें ना, आप लोग इस भी हद तक ये यंगस्टर्स का फायदे सहारा लेना चाह रहे हैं, सपोर्ट हासिल करना चाह रहे हैं यंग मैं तबके का? जी पहले मेरी बात, जी मैं जी जी पहले जी। ये बात करना चाहता हूँ, जिस जो फेक अकाउंट की हम पहले बात कर रहे थे, पीटीआई वालों ने ये जो इंपोर्टेड हुकूमत वाली बात है ये तो मैंने कर दी, लेकिन इसके साथ एक और बात करना चाहता हूँ। जी फेक अकाउंट बहुत सारे इन लोगों ने बनाए हुए हैं जो अदारों के खिलाफ ये काम कर रहे हैं, अदलिया के खिलाफ कर रहे हैं, जी, दफाई अदारों के वो खिलाफ ये अकाउंट काम ट्रेंड्स भी कर रहे हमने हैं। देखे और उनके ये खिलाफ ये, कार्रवाई ये भी हुई। ऐसे 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 लोगों के खिलाफ जो है ना वो कानूनी कार्रवाई पीका के मुताबिक, साइबर क्राइम के मुताबिक इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। लेकिन ये जो हमारी पहले कब बात है हुई कि है? हम, जी अच्छा, लाल मलिक साहब क्या अब कह रहे हैं, दूसरी छापे जो? बात देखें, दूसरी जी बात मैं मैं ये अच्छा कहना इतने चाहता हूं, हिकड़ी गाल क्लियर थियण तमाम जरूरी है लाल आप मलिक साहब देखें, त आप देखें, खान साहब अपने आप सब सियासतदानों से अपने आप को मुख्तलिफ समझते हैं, लेकिन अच्छा इन्होंने अच्छा जो काम मियां किए साहब हैं इधर हमें इन्होंने लाल मलिक सबका साहब को रिकॉर्ड तोड़ मौका दिया। देना चाहिए कि जैसे ये क्लेम था पीएमएलएन की तरफ से कि ऑटोमेटेड अकाउंट्स जो है वो यूज किए जा रहे हैं, रोबोट्स यूज कर रहे हैं, मेरे ख्याल है इस बात का जवाब लेना चाहिए हमें लाल मलिक साहब से। लाल मलिक साहब ऐसा था कुछ इस कैंपेन में? मतलब ठीक है पॉलिटिकल पार्टी सोशल मीडिया के इस्तेमाल करे सघन पयूं, पर ये ऑटोमेटेड अकाउंट्स जे ज़रिए छा इहो कम ऐं इहो असीं पहिरीं एडवोकेट खां बि पुछंदासीं त इज़ इट लीगल या इन में कुछ इलीगल शयूं बि अचनि पयूं? जी लाल मलिक साहब। जी बिना उनजो जवाब ॾेई चुको आहियां त इहो आरज़ी तौर ते कुझु थी सघे थो, पर तव्हां ॾिसो टॉप 5 ट्रेंड्स में अॼु बि इहो आर्जी ट्रेंड तौर हींअर ते मतलब कुछ हिन फेक वक़्त अकाउंट्स मौजूदु हुया, आहे। ऑटोमेटेड अकाउंट्स हुया इन्वॉल्वड? कोई ऑटोमेटेड जेको अकाउंट इन्वॉल्व न हुयो, इहो नून लीग जेको आहे इन खां घबराइजी वई त एॾो वॾो जेको पढ़ियल लिखियल माण्हुनि जो जेको अंग आहे उहो हिन जे ख़िलाफ़ थी वियो आहे, ऐं हू बेसिकली सम्झे थो पियो त इहा हुकूमत जेका आहे इम्पोर्टेड हुकूमत आहे, ऐं इन जो जेको उन ते जेको रिस्पॉन्स आयो इहो को प्लेन न हुयो, इहो ऑटोमेटिक रिस्पॉन्स हूंदो आहे ऐं इहो ट्रेंड्स हलंदा आहिनि यकीनी तौर ते। जॾहिं लीडरशिप वो ट्रेंड कंदी आहे त उहो ऑफिशियल ट्रेंड थी वेंदो आहे त हू पार्टी इन ट्रेंड खे हलाइणु चाहे थी, असां सॼी लीडरशिप उन खे जेको कयो। हाणे हीअ त ॾिसो कोई ॿारनि वारियूं ॻाल्हियूं कनि था, हीअ जॾहिं इमरान ख़ान खे हटायो वियो, तव्हां ॾिसो पाकिस्तान जी तारीख़ में जॾहिं का हुकूमत वई आहे त मिठाइयूं घुरायूं वियूं आहिनि। हीअ पहिरीं हुकूमत वई आहे जंहिंमें न सिर्फ़ु पाकिस्तान में पाण मुरादो को लीडरशिप मौजूदु न हुई, लखे माण्हू ॿाहिरि निकिरी आया, पर सॼी दुनिया में ॿाहिरि निकिता, कोई यूएसए हुजे, यूके हुजे, दुबई हुजे, कतर हुजे, केतिरनि मुल्कनि में माण्हू ॿाहिरि निकियो। हीउ ट्रेंड को लोकल ट्रेंड आहे, हीउ पूरी दुनिया में जिते जिते पाकिस्तानी रहे थो पियो इन ट्रेंड खे सपोर्ट करे थो, छाकाणि इहो हुनजे ज़मीर जी आवाज़ आहे, इहो हुनजे दिलि जी पर जीअं आवाज़ ख़ान आहे। साहब इहो चवनि पिया त अमरीकी साज़िश आहे, त पोइ अमरीका में जिन माण्हुनि एहतजाज कया उन्हनि खे त उते रोकियो वञणु खपे हा न अमरीका जे पारां? ॾिसो अमेरिका में जेके अमेरिका जेको पाण ते जेके कानून या पाण ते जेको हुकम हलाए सघे थो उहो पंहिंजी आवाम ते नथो हलाए सघे। हुननि जो आइन, हुननि जो कानून एतिरो जेको मुस्तहकिम आहे, हू सॼी दुनिया ते राज इन करे कनि था त हू पंहिंजे आवाम ते को बि गैर कानूनी गैर इख़लाक़ी हुकम सादिर नथा करे सघनि। हुते हिते त तव्हां ॾिसो बोरिस जॉनसन जेको हुयो, उन बोरिस जॉनसन जेको हुयो यूके जो जेको प्राइम मिनिस्टर आहे, हुन हिकिड़ी पार्टी पंहिंजे घर में कई इन वायलेशन ऑफ कोविड जेको मेयर्स हुया, त उन खे पूरे बरतानिया खां माफ़ी घुरणी पई। इहे उसूल असां वटि न आहिनि, हू पंहिंजी आवाम लाइ जेके उसूल एडॉप्ट कनि था उहे असां लाइ नथा कनि, ऐं इहो ई उसूल हुननि असां ते एडॉप्ट कयो त इमरान ख़ान जी हुकूमत हटायो, न त तव्हां लाइ सुठा नतीजा न निकिरंदा। इहे साॻी ॻाल्हि हू पंहिंजी आवाम सां नथा करे सघनि, हू अदनान पंहिंजी आतिफ साहब आवाम आहिनि लाइ असां सां? कमु कनि था। ओके ठीकु आहे लाल मलिक साहब, हिते हिकिड़ी कानूनी जेको आहे राय आउं हुते रखणु चाहींदसि त ही ज़मीर साहब जेके कैंपेन्स हलनि पयूं हलाइनि था, त छा इहो सभु कुझु लीगल आहे, जाइज़ आहे सोशल मीडिया जो सहारो वठणु या हिकु बयानीअ खे क़ाइमु करणु, मतिलबु इज़ इट ओके इन में को कानूनी राय जेकॾहिं मां ॾियणु चाहियां त? मां इहो अर्ज़ु कंदुसि त जेकी बि शइ वजूद रखे थी, एग्ज़िस्ट करे थी, उहा पॉज़िटिव मैनर में बि यूज़ थिए थी, नेगेटिव मैनर में बि यूज़ थिए थी। जॾहिं सोशल मीडिया आई त ऑब्वियसली उन खां बि इहो ई कमु वरितो वियो।
ठीकु आहे। जेके पॉजिटिव मैनर्स में उनखे यूज़ कनि पिया उहा पॉजिटिवली उनखे यूज़ कनि पिया, जेके नेगेटिव वठनि पिया पोइ उहे फेक आइडियूज़ फेक जेको आहे सो वेबसाइट्स वग़ैरह ते पंहिंजी प्रोपेगेंडा कनि था। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा जेको आहे सो पाकिस्तान में ट्रेंड जेको आहे इहो तमामु घणो आहे। छो जो मूं जीअं अर्ज़ु कयो त असां वटि हिकिड़ी सोसाइटी डेवलप न थी आहे। असांजी जेकी वर्थ ऐं असांजी मैच्योरिटी लेवल आहे उहा दुनिया जे ॿियनि मुआशरनि खां घटि आहे। जिथे असीं डिलीवर न करे सघंदा आहियूं, जिते असीं हक़ीक़तूं अया न करे सघंदा आहियूं, उते पोइ असीं जेको आहे सो अहिड़नि हथकुंडनि जो या असीं अहिड़े प्रोपेगेंडा जो जेको आहे सो हिसो थियण जे लाइ ऐं हक़ीक़तुनि खां माण्हुनि खे जेको आहे सो पोशीदा रखण लाइ, पसे पर्दा रखण लाइ। अच्छा, हिते हिकु सवाल पैदा पियो थिए त लालवणी साहब, जीअं हाणे पीटीआई तमामु घणो एक्टिव नज़र अचे पई सोशल मीडिया ते, त छा पीटीआई वटि सोशल मीडिया खां अलावा को ऑप्शन आहे? छो त इन ॻाल्हि जी त ख़ान साहब पाण बि तस्दीक करे छॾी आहे त हिन वक़्तु सोशल मीडिया जी असांखे सभ खां वधीक ज़रूरत आहे। त यकीनन इन जे पोयां तव्हां तमामु वॾो ज़हन हलाईंदा हूंदव त सोशल मीडिया खे ते कीअं कैंपेन्स हलाइजनि या कीअं माण्हुनि जी सपोर्ट हासिल कजे, छो त हाणे सूरत हाल ऑलरेडी अहिड़ी पैदा थी चुकी आहे। जी लालमनी साहब। जी यकीनी तौर ते तव्हांजी पहिरीं बार कयो त इहो हिकिड़ो इफेक्टिव टूल आहे सोशल मीडिया। अॼुकल्ह दुनिया सभु माण्हू सोशल मीडिया ते हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। इहो हिकु ग्लोबल विलेज बणिजी वियो आहे ऐं इनखे ऑर्गेनाइजेशन उहा जेकॾहिं कमर्शियल ऑर्गेनाइजेशन आहे तव्हां ॾिसो हींअर सोशल मीडिया जे ज़रिए जेके आहिनि कई दुनिया जा प्रोडक्ट जेके मौजूदु आहिनि उहे विकामजनि था, उहे पॉपुलर थी वञनि। अहिड़े नमूने सियासी तंज़ीमूं जेके आहिनि पंहिंजो बयानियूं, पंहिंजो नैरेटिव ॾियण लाइ पंहिंजनि कारकुननि खे जेको आहे उहो मैसेजिंग कनि था। उहो मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स उन लाइ मौजूदु आहिनि ऐं इहो हिकिड़ो जाइज़ आहे। पर ॾिसो जेका ॻाल्हि आहे शुरू में जेका थी उहो अॼु बि उहो मौजूदु आहे त ॾिसो न्यूज़ जो मक़सदु आहे पीस ऑफ इंफॉर्मेशन जेको आवाम ताईं पहुचंदो आहे। फेक न्यूज़ माना कूड़ी ख़बर, कूड़ी इंफॉर्मेशन, उन खे कीअं रोकिजे, इहो बेसिक आहे ऐं इहो बेसिस आहे। इन लाइ पीटीआई हिकिड़ो कदम कयो जेके इस्लामाबाद हाई कोर्ट उनखे कालदम करार ॾेई छॾियो। हाणे बि उहो कदम खणण जी ज़रूरत आहे छाकाणि त उन सां काफ़ी मसइला पैदा थियनि था। जेकॾहिं फेक न्यूज़ फैलिजे थी त उन इहा फेक न्यूज़ या नफ़रत अंगेज़ न्यूज़ जेको मुल्क जे अच्छा लालमनी साहब, प्रोग्राम जो वक्त ख़त्म थी चुको है। आखिरी सवाल पीका के हवाले से करण चाहींदसि त जीअं हिन कानून में या तरमीम कई वई त तव्हां बतौर सियासतदान या हिकु पॉलिटिकल पार्टी भी जीअं आहे त उन्हनि खे सबक छा हासिल करणु खपे, छो त हीउ कानून कलदम करार ॾिनो वियो त अॻिते कहिड़ी सोच सम्झ सां कानून साज़ी करणु खपे? ॾिसो तमामु अहम ॻाल्हि कई आहे। अवां इहो चयो त जेके कानून साज़ी थींदी आहे उहो अवाम लाइ न, हुकूमत पंहिंजे लाइ कंदी आहे। पर तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त असांजा जेके 3.5 साल गुज़रिया उहे सोशल मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, पाकिस्तान तहरीक इंसाफ हुनजे अताब जो निशानो रही। मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक मीडिया तव्हां ॾिठो पाकिस्तान तहरीक इंसाफ खां पर्सनल थी विढ़ंदी रही आहे, पीटीएम खे प्रोमोट कंदी रही आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ कंहिं बि जेको आहे सहाफ़ी खे जेको आहे सज़ा न ॾिनी, कंहिं चैनल खे बंदि न कयो। लेकिन यकीनी तौर ते असीं सम्झंदा आहियूं मुल्क जी भलाई ऐं बहितरी लाइ अहिड़ा कानून मौजूदु थियणु घुरिजनि जेके फेक न्यूज़ खे प्रोमोट न कनि ऐं जेके हक़ीक़तूं आहिनि उहे अवाम आॾो आणनि ऐं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन के भी सप्रेस न कयो वञे के कानून तहत। बिल्कुल ठीक। मियां साहब, आखिरी फाइनल कमेंट्स आप क्या देना चाहेंगे कि जो है आप पीटीआई के साथ लड़ सकेंगे जिस तरह से उनकी सपोर्ट है या वो प्रेशर बिल्ड कर रहे हैं इस वक्त? क्या पीएमएलएन किसी हवाले से भी जो है वो प्रेशराइज नहीं है? क्योंकि जिस तरह से पीटीआई को यंगस्टर्स की सपोर्ट हासिल है, हमने पिछले दिनों में ये भी देखा कि हमें पीएमएलएन से भी कुछ इस तरह की हरकत नजर आ रही है कि मरियम नवाज साहिबा ने अब टिकटॉकर से मिलना शुरू कर दिया है। जी देखिए, बात यह है कि जो पीका का कानून बना हुआ है 2016 में, वो हमने पाकिस्तान के हालात को मद्देनजर रखते हुए सोशल मीडिया, उस पर कुछ थ्रेट्स की भी बात थी तब आ रही थी, लेकिन अब हम आगे की बात करें तो आप अपने फाइनल कमेंट्स शामिल कीजिएगा। जी मियां साहब। जी, मैं ये कह रहा हूँ कि पीका का जो कानून 2016 में नून लीग की हुकूमत में बना था, ये उस वक्त के और मौजूदा हालात के मुताबिक बिल्कुल दुरुस्त बना था। अच्छा, अब आगे बात उसमें फेक अकाउंट, बाकी सारे जो पीका का कानून जो 24 सेक्शन है, इसका एक एक सेक्शन आप पढ़ लें। ये सारे किसी जाती मफाद के लिए सारे सेक्शन नहीं है, ये अवाम के लिए सारे सेक्शन बनाए गए हैं। और जो इस वक्त हो रहा है मुल्क के अंदर, वो फेक अकाउंट, चाहे कोई बिजनेसमैन हो, चाहे कोई सियासतदान हो,
चाहे कोई मुल्क के साथ साजिश हो, कोई भी हो, वो उसके खिलाफ कानूनी कार्रवाई होनी चाहिए। ठीक है। अब और दूसरी बात कानून ये है जी कि जो इन्होंने ऑर्डिनेंस जो 18/2/2022 को जो ऑर्डिनेंस इन्होंने जारी की है, वो इन्होंने अपने मफाद को मद्देनजर रखते हुए जो हमारे मुल्क के सदर हैं उन्होंने खान साहब को खुश करने के लिए, वो मैं आपको बताना चाहता हूं कि किस लिए। वो इसलिए कि ये जब बैठे हुए थे सीट के ऊपर, जब ये ऑर्डिनेंस आया तो खान साहब का तो प्रोग्राम था इस मुल्क के ऊपर 10 साल हुकूमत करने का। इनके तो ख्वाबो ख्याल में नहीं था कि हमने ये 5 साल नहीं पूरे करने। इनका ये था कि ये ऑर्डिनेंस जो हम जारी करवाने जा रहे हैं, जब हम 10 साल की हुकूमत यहाँ करने के लिए आएंगे तो हम ऐसे कानून बना दें, ऐसा ऑर्डिनेंस जारी करके बाद में अगर इसको पार्लियामेंट में हम ये कानून साजी करने के लिए लेके जाएंगे तो थोड़ा आसानी हो जाएगी, ठीक है, जो कि ठीक है, वो 30 दिनों के अंदर खत्म हो। मैं ठीक बात है अपनी कंप्लीट जी। करना चाहता हूँ। अच्छा, इन्होंने इसलिए ये बना दिया कि हम ऐसा कानून बना दें कि कोई हमारे खिलाफ कंपेन कर ही ना सके। अब देखें, इन्होंने सेक्शन 20 के अंदर अमेंडमेंट लेके आए। अब अमेंडमेंट जो इन्होंने दायर किया, अमेंडमेंट है क्या? इन्होंने सेक्शन 20 में बकायदा 3 साल की सजा है, इन्होंने 5 साल 5 की की कर कर दी। दी। और दूसरी इन्होंने एक और बात बड़ी ज्यादती की इस ऑर्डिनेंस के अंदर कि आउट ऑफ कोर्ट देखिए कोई मियां बंदा साहब, वो भी तो कलदम करार हो गई ना। अब हम आगे की बात करें कि बतौर पॉलिटिकल पार्टीज आपने इस तरह के कानूनों से क्या सबक सीखा? क्या मुस्तकबिल में भी ऐसे कानून आते रहेंगे? क्योंकि जब आप जो पार्टी बिल्कुल नहीं कानून होना ऐसा चाहिए। लाती है तो बिल्कुल वो कानून उसी के खिलाफ यूज होता है। कानून, ये कानून आप लाए थे देखें और फिर इसमें कानून तरमीम आई और तरमीम यूज कानून हुई तो वो आप लोग के खिलाफ ही हुई थी। कानून पर्सनल किसी के खिलाफ भी होना चाहिए। कानून अवाम के लिए होना चाहिए, कानून पाकिस्तान के बिल्कुल, लिए ये की बहुत बेहतरी के जरूरी लिए है। होना चाहिए। ठीक ठीक ठीक। यही अच्छा है। जी, आखिरी और कमेंट्स जो हैं मैं मिर्जा जियाउल इस्लाम साहब आपसे लेना चाहती हूँ। आप सोशल एक्टिविस्ट भी हैं, एनालिस्ट भी हैं। फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन कितना जरूरी है? चाहे वो सहाफी हो, चाहे वो एक आम शहरी हो, कितना जरूरी है वो हमारे लिए? कंसाइजली कमेंट कीजिएगा। दोबारा बोलिएगा प्लीज। जी, मैं पूछ रही हूँ कि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन की अहमियत पे थोड़ी बहुत नजर डालिएगा, क्योंकि आप इन मामलात पे ज्यादा एक्टिव रहते हैं। तो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ना सिर्फ एक सहाफी के लिए लेकिन वो हर शहरी के लिए उतनी अहमियत रखता है। जी जी बिल्कुल, जी जी, सबके लिए जो अहमियत है ना वो एक जैसी ही होनी चाहिए। ठीक है, ठीक है। इसमें ये नहीं है दोहरा म्यार नहीं होना चाहिए जी, किसी के लिए कुछ और, एक के लिए कुछ और, किसी और के लिए कुछ और। मतलब हाँ, वो आम शहरी है या खास शहरी है, पॉलिटिशियन है, बिजनेसमैन है, या किसी और इदारे से वो मुंसलिक है, क्योंकि सबके लिए इसमें जेको आहे जो है तबकाती निज़ाम जी भी ॻाल्हि अचे पई। असीं ॾिसूं था त जेके खोड़ इदारा आहिनि उहे हुकूमत जे चवण ते फौरी एक्शन में अची वेंदा आहिनि, पर जॾहिं हिकु आम शहरी उन्हनि वटि वञे थो त उहे इदारा ओतिरी तगड़ाइप सां कमु न पिया कनि। मुंहिंजे ख़्याल में लाल मली साहब मूंसां इहो ज़रूरु अग्री कंदा, छो त असीं FIA में बि ॾिठो आहे त खोड़ सारियूं कंप्लेन जेके आहिनि उहे पेंडिंग में आहिनि ऐं एक्शन शहरनि जी कंप्लेन ते तमामु सुस्तीअ सां वरितो वेंदो आहे। सो बहरहाल अवां सभिनी महिमाननि जी महिरबानी, तव्हीं टाइम ॾिनो ऐं हुकूमत साज़ी जी जेतोणीकि ॻाल्हि कजे त यकीनन जे पोयां ख़राब इरादो न हुजणु खपे। त जीअं इहे कानून जेके आहिनि उहे अवाम जे हक़ जे लाइ हुजणु खपनि, जीअं अवाम उन्हनि मां फ़ाइदो हासिल करे छॾे। पर जेकर अहिड़े क़िस्म जा कानून अचनि था त यकीनन उहो पार्टी जी साख खे ई नुक़सानु पहुचे पियो। सो अहिड़नि कानून ठाहिण खां अॻु में स्टेक होल्डर सां मुशावरत करणु तमामु ज़रूरी आहे। मां सभिनी जी महिरबानी, तमामु पैनलिस्ट थी, लाल मली साहब, मिर्ज़ा इस्लाम साहब ऐं असां सां ज़मीर साहब भी मौजूद हुआ स्टूडियोज़ में। मियां अज़ीम साहब, आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने हमें ज्वाइन किया, वक्त दिया। सो उम्मीद कयूं था त ही जेकी मौजूदा पार्टी आहे, मौजूदा हुकूमत आहे सॉरी, त ही अवाम जे लाइ कुझु भलाई कंदी। पर सियासी टेम्परेचर त उअं ई वधियल आहे, छो त PTI बि हरकत में आहे ऐं PMLN बि बाक़ाइदा ऐलान करे छॾियो आहे त हू पंहिंजूं सियासी सरगर्मियूं जेके आहिनि उरूज ते रखंदा। सो ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में छा थियणु वञे पियो ऐं पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।